नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में लिंक रोड मुकमल तौर तबाह थी वियो। लिंक रोड सां सवें ॻोठ अचनि था, लेकिन तंहिंजे बावजूद 20 सालनि खां लिंक रोड ठही न सघियो आहे। माण्हुनि जो अवामी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त नाज़रीन, जीअं त मां मौजूदु आहियां पीर जे ॻोठ जे मेन आहे लिंक रोड ते। हिन लिंक रोड जी जेका पोज़ीशन आहे इंतिहाई ख़राबु आहे, मुख़्तलिफ़ हंधनि तां टुटल आहे। त ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे तकलीफ़ आहे। वधीक हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। रोड सफ़ा सही कोन्हनि के गाॾीअ जो जेके अख़राजात आहिनि उहे वधंदा था वञनि ऐं जेकी गाॾी जी टायर आहिनि, गाॾी जो ख़र्चो आहे, हिन रोडनि जे करे तमामु घणी जेको आहे रोडनि जी जेका बजट थी अचे उहा प्रॉपर रोडनि ते इस्तेमालु थिए। पीरपुर जा तक़रीबन आसपास वारा सभु रोड तक़रीबन ख़राब लॻा पिया आहिनि। गवर्नमेंट पाकिस्तान खां गुज़ारिश था कयूं, अपील था कयूं त महिरबानी तव्हां ॾिसो था न जेके बि माना पीरपुर जा रोड आहिनि तक़रीबन सभु तबाह लॻा पिया आहिनि। हितां जा जेके उमेदवार आहिनि उहे हिन लॻा पिया आहिनि। पंहिंजा असांखे अपील इहा आहे त असांखे महिरबानी करे ड्रेनेज सिस्टम बि पीरपुर जो सफ़ा ख़तमु आहे। रोड बिल्कुलु पीरपुर जो निज़ाम ई रोड ॾाढो ख़राबु लॻो पियो आहे। तो गाॾियूं अचनि थी, वॾा ट्रक था अचनि, ट्राला वॾा ट्रैक्टर था अचनि, वॾी तकलीफ़ आहे। गाॾियूं ॿार बचा अचनि था मोटर साइकिल ते, 2-3 चकर एक्सीडेंट बि थी पिया आहिनि, पर अलाह रहम कयो आहे, बचाव आहे। हाणे अपील कहिड़ी आहिनि, सभु जेके आहिनि वेठा आहिनि अखियुनि वारा ॾिसनि था। हाणे हुजे कोई अहिड़ो त पोइ हुनखे माण्हू अपील बि करे। हाणे असां ग़रीब माण्हू छा अपील करे सघंदासीं। नाज़रीन, जीअं त पीर जे ॻोठ लिंक रोड ते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि जो चवणो त हिते असांखे सख़्तु तकलीफ़ आहे। असां वफ़ाक़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत वज़ीर आला सिंध खां अपील था कयूं त हीअ रोड ठाराए ॾिनो वञे, असांजी तकलीफ़ूं जीअं दूर थी वञनि। कैमरामैन बख़्तियार अपड़ो सां गॾु नोमान, अवामी न्यूज़ HD पीर जो ॻोठ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।